फिटाए छॾींदासीं, इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां। खबरदार ईअं न कजांइ बेवकूफ़। त तोखे 2 लख रुपया दंड ॾियणो पवंदो। हल हल पंहिंजनि खां पर्दो थी कनी भेण। सिंध जी औरत गैर मर्द जे मुंहुं नाहे पवंदी। ही छा थियो हैदर? हैदर ही छा थियो यार? अब्बा मां त साईं ग़रीब आहियां, पोइ बि असां त इज़त वारा आहियूं त रनुनि जी ग पी मटन जो पाणी सुकाए छॾियो आहे। बस एतिरी ॻाल्हि। ॼट जे पुट जो दिमाग़ थियो आहे ख़राब। असां त बेगुनाह आहियूं। पर हकीकत इहा आहे त असांजी रातुनि जी निंडियूं हराम थी वियूं आहिनि। तू मेहमान ना शैतान आहीं शैतान। असीं त बेगुनाह आहियूं यार। असां त बेगुनाह आहियूं। बेगुनाह आहियूं यार, बेगुनाह। अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 682।